माफ़ ख़बर ईंदासीं त कोरोना वायरस विघे हिकु ॼणो फौत थी वियो आहे। घारे वासी उस्ताद कोरोना वायरस विघे फौत थी वियो आहे। कोरोना मुतासिर HST उस्ताद अब्दुल रहमान भट्टी कराची जे अस्पताल में दम ॾिनो आहे। कोरोना विघे फौत थी वियल GSOP तदफ़ीन जूं तयारियूं कयूं वयूं आहिनि। अब्दुल रहमान भट्टी जी हफ़्तो अॻु कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई हुई। अव्हांखे ठटे मां ख़बर ॾियूं पिया। ठटे ज़िले में कोरोना विघे फौत थी वियल माण्हुनि जो अंग वधी 4 थी वियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, अपडेट कजो। जी अफ़सोस वारी ख़बर पंहिंजे नाज़रीन सां शेयर कंदा हलूं त घारो वासी उस्ताद आहे अब्दुल रहमान भट्टी जेको कराची जे सिविल अस्पताल में वफ़ात करे वियो आहे। जंहिंजे कोरोना में जेका अस्पताल इंतिज़ामिया उनखे कोरोना में मुब्तला करार ॾिनो आहे ऐं उनजी तस्दीक कई आहे अस्पताल इंतिज़ामिया। जेको उस्ताद आहे HST उस्ताद आहे घारे जो रहवासी अब्दुल रहमान भट्टी उहो कोरोना में मुब्तला हो, जेको अस्पताल में फौत थी वियो आहे। जंहिंखां पोइ उनजे वारसनि खे ठटे जे ज़िले इंतिज़ामिया खे SOP तहत उनजी तदफ़ीन करण जी हिदायत कई वई आहे, एडवाइस कयो वियो उनखे। जंहिंखां पोइ उनजी जेका जीते जे रज़ाकारनि पारां जेका वसूल ॾियारण खां पोइ उनजो घारो पहुचायो पियो वञे, जिते कोरोना SOP तहत संदसि तदफ़ीन जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। कोरोना विघे ठटे ज़िले अंदरि फौत थियलनि जो अंग 4 थी वियो आहे। कोरोना में मुतासिर जेके माण्हू आहिनि उन्हनि जो अंग 65 आहे, जिन मां 22 ॼणा अहिड़ा आहिनि जेके हिन वक़्त में अञा ताईं होम आइसोलेशन में आहिनि। हिन उस्ताद जे हवाले सां जेको घारे जो HST उस्ताद आहे, जेको 10 ॾींहं अॻु में उनजी तबियत ख़राब थियण खां पोइ कराची जे मुख़्तलिफ़ निजी अस्पताल में उनखे दाख़िल करायो वियो। जेतोणीकि उनजे वारसनि जो चवणु आहे त हफ़्तो अॻु में उनजी जेका कोरोना जी टेस्ट कराई वई हुई निजी अस्पताल मां, उहा नेगेटिव आई हुई, पर उनजी तबियत बेहतर ख़राब थींदी वई। जंहिंखां पोइ उनखे मुख़्तलिफ़ अस्पताल में दाख़िल कराइण खां पोइ नेठि सिविल अस्पताल कराची में दाख़िल करायो वियो, जिते डॉक्टरनि उनजी जेका कोरोना जी तस्दीक कई ऐं उनखे दाख़िल करायो, पर उनजी हालत बिगड़जंदी वई ऐं अॼु हू जेको हिन फ़ानी जान मां जेको आहे हमेशह लाइ विछड़ी वियो। उनजी फौत थियण खां पोइ अस्पताल इंतिज़ामिया वारसनि खे अस्पताल इंतिज़ामिया खे इहो ज़रूरु चयो आहे त उनखे कोरोना हुई। कोरोना विघे उस्ताद फौत थियो आहे, जंहिं करे उनजी तदफ़ीन जूं रस्मियूं जेके बि आहिनि उहे कोरोना तहत थींदियूं ऐं उन SOP जो ख़्यालु रखियो वेंदो। जंहिंखां पोइ अस्पताल इंतिज़ामिया जे हिदायतनि खां पोइ वारसनि तौरु जेका आहे ज़िले इंतिज़ामिया उनखे जेको फौत थियल उस्ताद आहे उनखे घारे में उनजी तदफ़ीन वारियूं जेके रस्मूं आहिनि उहे SOP तहत अदा करण जो फ़ैसिलो कयो आहे। जी महबूब बिरोही, अपडेट लाइ अव्हांजी वॾी महिरबानी। ठटे मां ख़बर ॾियूं पिया। घारे वासी उस्ताद कोरोना वायरस विघे फौत थी वियो आहे। जी नाज़रीन, ॿिए पासे